नाज़रीन आवाज़ न्यूज़ में भली कार ऐं संझा सैयद हल्दा सी ब्लाइंड्स तरफ़। मुल्क में कोरोना वायरस वगे 5 मरीज़ फौत थी विया। फौतुनि जो अंग 28,955 थी वियो। NCOC मूजिब 24 कलाकनि दौरान 1085 नवां केस रिपोर्ट। हाकारी शरह 2.32% रही। सिक्योरिटी फोर्सेस जो DI खान टांग कई ॾखण वज़ीरिस्तान जे इलाइक़े कोटकली में गुझे इतलात ऑपरेशन। 2 दहशतगर्द मारिजी विया। 3 गिरफ़्तार। ISPR मूजिब फायरिंग जी रेवट में पाक फ़ौजा 2 जवान सिपाही फरीदुल्ला ऐं शोएब हसन शहीद थिया। दहशतगर्दनि वटां वॾे मिक़दार में हथियार हथ कया विया। DG ISPR मेजर जनरल बाबर इफ्तिखार अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ सां डील जी ॻाल्हियुनि खे बेबुनियाद करार ॾेई छॾियो। नवाज़ शरीफ़ सां डील वारियूं ॻाल्हियूं अफ़वाह आहिनि। जेको करे थो उन खां पुछो वञे। इस्टेब्लिशमेंट खे उन मामले खां परे रखियो वञे। TV प्रोग्रामनि में चयो वञे थो इस्टेब्लिशमेंट हीअं कराए छॾियो। फेक न्यूज़ सां इदारनि जी साख खे नुक़सान पहुचंदो आहे। सिविल मिलिट्री लाॻापनि में को मसइलो नाहे। कुझु अरसे खां पाकिस्तान जे क़ौमी इदारनि ख़िलाफ़ मुहिम हलाई पई वञे। मुहिम जो मक़सदु हुकूमत अवाम ऐं इदारनि में विछोटियूं पैदा करणु आहे। अहिड़नि माण्हुनि खे अॻु बि नाकामी मिली ऐं हाणे बि नाकामी मिलंदी। झोल में ट्रक फुटपाथ ते वेठल 2 नौजवाननि भाइरनि मथां चढ़ी वई। हिकु फौत थी वियो। हिकु ज़ख़्मी। पुलिस ड्राइवर खे गिरफ़्तार करे वरितो। ऐं टंडवादम में गुज़िर राति टंडवादम में पटड़ी तां लथल मालगाॾी खे क्रेन जी मदद सां मेन लाइन तां हटायो वियो। मालगाॾी या पटड़ी तां लथल गाॾा सर्विस लाइन वारी पटड़ी ते रखी अप ट्रैक बहाल कयो वियो। पटड़ी तां लथल गाॾियुनि जी मरम्मत करे मंज़िल ॾांहुं रवानो कयो वेंदो।